Assalamualaikum. मोहम्मद शरीफ मिठू अरबाब आला मौजू गुज़री वियल वक़्त जूं कुझु यादूं। अड़े ओ ज़ालिम अल्लाह जो को ॾमर थींदई गज़ब को पवनई तो असांजे अणॼाणाईअ मां नाजाइज़ फ़ाइदो वरितो। एॾो तकबर न कर, एॾी वॾाई करणो कमु कोन्हई ॾई। अड़े ओ ज़ालिम अल्लाह जो को ॾमर थींदई गज़ब को पवनई तो असांजे अणॼाणाईअ मां नाजाइज़ फ़ाइदो वरितो। एॾो तकबर न कर, एॾी वॾाई करणो कमु कोन्हई ॾई। शलका दिलि ते अहिड़ी मुहर लॻंदई, कननि ऐं अखियुनि ते अहिड़ा के पर्दा पवनई तो वॾो दोखो कयो, दिलि में का शक ऐं निफ़ाक़ जी बीमारी अथई। अल्लाह शक ऐं निफ़ाक़ जे बीमारीअ में वधाईंदई, को ॾुखो ईंदड़ अज़ाब ॾींदई। अड़े ओ ज़ालिम अल्लाह जो को ॾमर थींदई गज़ब को पवनई तो असांजे अणॼाणाईअ मां नाजाइज़ फ़ाइदो वरितो। एॾो तकबर न कर, एॾी वॾाई करणु कमु कोन्हई ॾई। फ़साद ॼण पखेड़े छॾियो अथई, ॼण त शैतान जे चवण में अची वियो आहीं। कुढनि कमनि करण ते पेशेमान ग़मगीन कोन थो थिए, नसीहत बि का कोन थो मञी। ख्वार को मोहताज थिए, नुक़सान को भोॻिए। अड़े ओ ज़ालिम अल्लाह जो को ॾमर थींदई गज़ब को पवनई तो असांजे अणॼाणाईअ मां नाजाइज़ फ़ाइदो वरितो। एॾो तकबर न कर, एॾी वॾाई करणो कमु कोन्हई ॾई। बदबख़्तीअ में को वधाईंदई, बेजा गुरूर को नथो लहंदई। तोखे को ख़ौफ़ बुख ॾुकार को ॾींदई, माल जानिन में घटिताई कंदई, मुसीबत का पवनई। अड़े ओ ज़ालिम अल्लाह जो को ॾमर थींदई गज़ब को पवनई तो असांजे अणॼाणाईअ मां नाजाइज़ फ़ाइदो वरितो। एॾो तकबर न कर, एॾी वॾाई करणु कमु कोन्हई ॾई। तोखे बि को सुञू भींगियो करे मजबूर को कंदई, टका ख़बर पवंदई लाचार को कंदई। अहद खे तोड़े छॾियो, कूड़ बोहतान ई हणे थो, बेज़ार कयो अथई। ओ कहरी अल्लाह जो को कहर पवंदई। अड़े ओ ज़ालिम अल्लाह जो को ॾमर थींदई गज़ब को पवनई तो असांजे अणॼाणाईअ मां नाजाइज़ फ़ाइदो वरितो। एॾो तकबर न कर, एॾी वॾाई करणो कमु कोन्हई ॾई। या अल्लाह रब्बुल आलमीन अर्रहमान रहीम, तूं सभु ॼाणी थो, तोखे सभु मालूम आहे। या अल्लाह रब्बुल आलमीन अर्रहमान रहीम, तूं सभु ॼाणी थो, तोखे सभु मालूम आहे। असां सां जिन जिन अहिड़ियूं बेवाजिबूं कयूं आहिनि ऐं जो तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि ऐं जेके अहिड़ियूं बेवाजिबियूं कनि या को इरादो रखनि था, उन्हनि खे तूं ई ॾिस, तूं ई असांजी हिफ़ाज़त कर, असांजी मदद तूं ई कर। या अल्लाह रब्बुल आलमीन, तूं ई मदद कर, हिफ़ाज़त कर। तूं ई शैतान जे शर खां विसवसन खां तूं पनाह ॾे, हिम्मत ॾे, सिहत तंदुरुस्ती अता कर, खुशहाल कर। माल दौलत औलाद ख़ैर बरकत सां सुखियो सताबो आसूदो कर। आसूं उमेदूं पुॼाए, मिठूअ जा मतिलब नेक मक़सद हासिल थियनि। या हय्य या क़यूम रहीम रहम कर, करीम करम कर। तूं ई